अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जो दोस्तों अचण वारी किस्त यानी नेक्स्ट एपिसोड में छा वाकई हाणे मीर ऐं भावल जो ठाव थींदो, छा शेर अली ऐं सिजावल जो जहिड़ो थींदो अचण वारी किस्तनि में, छा नवाब खान ऐं मूसा ऐं दरिया खान वारनि जो ठाव थींदो, इहो मुमकिन आहे भी सही या वरी इहा भी नई का चाल आहे। बिल्कुल दोस्तों इन वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा सॼी तव्हांखे अपडेट ॾींदासीं ऐं शायदि खुसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, पेज के फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। हलूं था पंहिंजी अपडेट की तरफ। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त इहा कोशिशि कई वेंदी, नवाब खान पंहिंजी घरवारी जे चवण ते इहा कोशिशि कंदो त मां मूसा सां ठाह करे पंहिंजा दुश्मन निस्ता नाबूद कयां, ऐं हाणे इहा कोशिशि केसीं ताईं कामयाबु थिए थी इहो मूसा जे मथां डिपेंड आहे। मूसा जी ॻाल्हि मञंदो या न। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों मूसा न मञंदो। तव्हांजो छा ज़हन कमु करे थो, कमेंट करे ॿुधाइजो। सिजावल खान ऐं शेर अली कोशिशि में आहिनि। सिजावल कोशिशि में आहे त मां नवाब खान खे झुकाए वठां, लेकिन शेर अली जा कन हुननि भरे छॾिया नवाब खान वारनि। ऐं नवाब खान जे चवण जे मुताबिक़ शेर अली को वार करे सघे थो सिजावल खान जे मथां, लेकिन सिजावल खे ख़बर आहे इहो शेर अली जी हिकु चाल आहे। मीर जो ठाह अनक़रीब दोस्तों भावल सां थी सघे थो, लेकिन इन में हिकु मसइलो आहे, उहो आहे वक़्तु कोशिशि कंदो त इहो ठाव न थियणु ॾियां। वीडियो पुॼाणी त दोस्तों ख़ुदा हाफ़िज़।